बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। पंहिंजी सोच तब्दील कयो, छो जो सोच ई उहा वाहिद ज़रियो आहे जंहिंसां ख़्याल पैदा थींदा आहिनि ऐं सोच मां ई ख़्यालनि खां पोइ माण्हू अमल करणु शुरू कंदो आहे। जॾहिं तव्हां पंहिंजी सोच तब्दील कंदा आहियो त तव्हांजी ज़िंदगीअ में उहे कम थियणु शुरू थी वेंदा आहिनि जेके तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। सोच तब्दील करण जो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त तव्हां अमल करणु शुरू कयो, छो जॾहिं तव्हां अमल कंदव तव्हां ग़लति कंदव या तव्हां खां ग़लती थींदी त उहा ग़लती तव्हां सुधारींदव या सेट कंदव त तव्हांजी ज़िंदगी उन जी सुठाई जे तरफ़ वधणु शुरू थी वेंदी। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त इंसानु पंहिंजी सोच तब्दील करण खां अॻु में बसि चवंदो आहे त हीअ शइ मूंखे नथी मिले या हीअ शइ मूंखां नथी थी सघे। पंहिंजी सोच तब्दील करण जो तरीक़ेकार बि इहो आहे त जेकॾहिं तव्हां कंहिं बि मंज़िल जे तरफ़ वधी रहिया आहियो त तव्हांखे उहा मंज़िल नथी मिले त मंज़िल साॻी रखो, पर तव्हां पंहिंजो रस्तो तब्दील कयो, छो जो को रस्तो अहिड़ो हूंदो आहे जेको असांखे उन ई मंज़िल जे तरफ़ न वठी वेंदो आहे। उहो रस्तो ॻोल्हियो, उहो तरीक़ेकार ॻोल्हियो या उहो अमल ॻोल्हियो जंहिंसां तव्हां मंज़िल जे तरफ़ वधी सघो। वरना जुस्तजू ईअं अजायो त बेकार आहे। जेकॾहिं माण्हू जुस्तजू कंदो रहे थो या कोशिशि कंदो रहे थो त उन मां कुझु बि हासिलु नथो थिए। तव्हां पंहिंजे लाइ हिकु अहिड़ो गोल मुक़ररु कयो, हिकिड़ो अहिड़ो मक़सदु मुक़ररु कयो, उन मक़सद जे बुनियाद ते ई तव्हां अॻिते वधो। तव्हां ॾिठो आहे त कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त इंसानु पंहिंजी सोच तब्दील न आहे कंदो, यानी हू चवंदो आहे मां बसि सही आहियां। जीअं बि हूंदो आहे, मिसाल जल्दबाज़ हूंदो आहे, हर कम में तकड़ि उॿराइप, ऐं जेकॾहिं उनखे चइबो आहे हिदायत बि कबी आहे त हू चवंदो आहे न मां पंहिंजी जॻह ते सही आहियां, मूंखे तब्दील थियण जी का बि ज़रूरत कान्हे का। तव्हां अहिड़ा माण्हू खोड़ ॾिठा हूंदा, तव्हांजी ज़िंदगीअ में मौजूदु हूंदा। या के माण्हू जल्दीअ में मायूस थी वेंदा आहिनि, यानी उन्हनि खे थोरी तकलीफ़ ईंदी आहे त उहे जल्द में परेशान थी वेंदा, मायूस थी वेंदा, ऐं उहा मायूसी हुननि जे अंदरि एतिरी त वेही वेंदी आहे जो उन्हनि जी उमेदु ख़तमु थी वेंदी आहे। कंहिं बि इंसान खे जेकॾहिं जज़्बाती या ख़्याली तौरु क़तलु करिणो हुजे त फ़क़ति उन में उन जी उमेदु तव्हां छिनी छॾियो ऐं हुनखे मायूसी ॾेई छॾियो त हू पाण ई कंहिं बि इरादे करण खां अॻु में ई पूरो थी वेंदो या ख़तमु थी वेंदो। ज़्यादातर माण्हू ईअं ई कंदा आहिनि त उहे नाकाम करण जे लाइ तव्हांजे ख़िलाफ़ु कंपेन हलाईंदा आहिनि, मुहिम हलाईंदा आहिनि, या तव्हांजे लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं फैलाईंदा आहिनि जंहिंसां तव्हां दिलि शिकस्ता थी ऐं उन कम तां ई हथु खणी वञो। कॾहिं बि मायूस न थियो, पंहिंजी सोच तब्दील कयो त जीअं तव्हांजो अमल बहितरु थियणु लॻे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।